ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। भिड़शा में रोहिणी केनाल में मुबैना टपो ॾींदड़ नींगरी जो लाश हथ कयो वियो आहे। 15 वरियनि जी हानी धी कुर्बान खोसो जो लाश 2 ॾींहनि खां पोइ मिली वियो। वाक़िए जो असल कारण पोस्टमार्टम खां पोइ रिपोर्ट अचण बाद ख़बर पवंदी। मक़ामी अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद नींगरी जो लाश वारसनि हवाले कयो वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया। भिड़शा में रोहिणी केनाल में मुबैना टपो ॾींदड़ नींगरी जो लाश हथ अची वियो। 15 वरियनि जी हानी धी कुर्बान खोसो जो लाश 2 ॾींहनि खां पोइ मिली वियो आहे। वाक़िए जो असल कारण पोस्टमार्टम रिपोर्ट अचण बाद ख़बर पवंदी। मक़ामी अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद नींगरी जो लाश वारसनि हवाले। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। भिड़शा में रोहिणी केनाल में मुबैना टपो ॾींदड़ नींगरी जो लाश हथ कयो वियो आहे। 15 वरियनि जी हानी धी कुर्बान खोसो जो लाश 2 ॾींहनि खां पोइ मिली वियो। वाक़िए जो असल कारण पोस्टमार्टम रिपोर्ट अचण बाद ख़बर पइजी वेंदी। पुलिस जो चवणु आहे मक़ामी अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद नींगरी जो लाश वारसनि हवाले कयो वियो। भिड़शा में रोहिणी केनाल में मुबैना टपो ॾींदड़ नींगरी जो लाश हथ अची वियो। 15 वरियनि जी हानी धी कुर्बान खोसो जो लाश 2 ॾींहनि खां पोइ मिली वियो। वाक़िए जो कारण पोस्टमार्टम रिपोर्ट अचण बाद ख़बर पवंदी। मक़ामी अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद नींगरी जो लाश वारसनि हवाले कयो वियो। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मुस्तक़ीम समूह। जी मुस्तक़ीम, नाज़रीन असां कोशिश कंदासीं त इन हवाले सां राब्तो करे वधीक तफ़सील मालूम करे सघूं। तव्हांखे ॿुधायूं त रोहिणी केनाल में मुबैना टपो ॾींदड़ नींगरी जो लाश हथ अची वियो आहे।